आहा हा। अच्छा अच्छा अच्छा। इतनी गर्मी है, आज कितनी शॉपिंग करी सी। गर्मी है। हाँ भाई सच में गर्मी ॾाढी आहे, शॉपिंग बि ॾाढी कराई वई, ॾाढो ख़र्च करायो विया। भाई वाह, थकी वियासीं। ॿुधायो त मोदी ॾींहं में एतिरा देश कीअं घुमी सघे थो? अरे जेकॾहिं ज़ाल न हुजे न त मॉस्को, लाहौर, काबुल, सिंध घुमी दिल्लीअ में पहुची सघे थो, न त भाई असां वांगुरु गांधीधाम बाज़ार में शाम थी वेंदी आहे। छा तव्हांजो मतिलबु छा आहे? अरे ॿुध त सही, कमाल थी करे, मां चयो छा? ज़ालुनि खे कुझु चयो कान्हे ऐं रुठियूं न आहिनि। ओहो ये तो रुसी वई। ओहो अरे अरे ॿुध त सही, ॿुधी थी? अलाए छा था सम्झनि। महीने में शॉपिंग करण वञे जे एहसान था करण। अरे ॿुधी थी? रुसी वई छा? ॿुधी थी? मां चयो ॿुधी थी? न न, मां त जनम खां ई ॿोड़ी आहियां। अरे मां ईअं किथे चयो? ना चयो त चओ, कढो इहो बि कसर। अरे सदोरी, हिकु ॻाल्हि ॿुधो, ही घड़ी घड़ी मूंखे सदोरी सदोरी ना चवंदा करो, सदोरी फाकी फेरा पाए। ॿुध, हिकिड़ो कोप चांहि जो मिलंदो? कोप छो, लोटो थी ॾियां, लोटो। चओ त हीअं था जे चांहि ठाहे कोन ईंदी आहियां। ओहो हे भगवान। हाणे चओ वरी भगवान खे अची चांहि ठाहे ॾेई वञेव। ही किथां खाजंदो? चांहि त नसीब में आहे कान। केलू सिंह, जब दिल ही टूट गया हम जी के। मां वञांव थी स्नान ते, देरि लॻंदी, मथो बि धोईंदसि। ॿारनि खे वठी अचिजो, ॿार छड़ा मुंहिंजा कान्हनि। तूं एतिरो ॻाल्हाई छो थी? छो कूड़ थी ॻाल्हायां छा? दहेज में कोन खई आई आहियां ॿार। मां ये कॾहिं चयो? न न, तव्हां त कुझु पुछंदा ई न आहियो। मां ई पे रड़ियूं कंदी आहियां। अबो मूं त रुगो चांहि घुरी हुई। चांहि घुरी हुयव? नीअं? अरे ॿुधी थी? अरे बाबा कॾहिं त मिठो ॻाल्हाए। न न, मां त मिठो ॻाल्हाईंदी कोन आहियां। चार बार आसमान मां अची किरिया। घणो ई मिठो ॻाल्हायो, हाणे तौबा कई तौबा। अरे मिठी कुझु त ख़्याल कर, नेठ बि मां तुंहिंजो पति परमेश्वर आहियां। अच्छा, मूंखे त ख़बर ई कोन हुई, हाणे पतो पियो। महिरबानी साईं तव्हांजी। अॼु ॾींहं ताईं को मुड़ुस पंहिंजी ज़ाल सां पुॼी सघियो आहे? रेलवे में चीनी
कंपनियुनि जो 471 किरोड़नि जो कॉन्ट्रैक्ट रद्द। 1000 किरोड़नि जो इम्पोर्ट ते बंदिश। पीएम मोदी देश जे वापारियुनि खे चयो, देश जे हित लाइ आत्मनिर्भर मिशन जी आगेवानी कयो। भारत में कोरोना जा कुल मरीज 3,81,320, 12,606 कुल मौत, 2,05,183 थिया रिकवर। देसी जिम जे लाइ माण्हुनि जो वधी रहियो आहे उत्साह। ॾाकण, टेबल ऐं टायर जो थी रहियो आहे उपयोग। क्रिकेटर श्री सनंत जो सेप्टेंबर ताईं लॻल प्रतिबंध दूर थींदो। केरल खां कंदो वापसी। स्पेन 21 जून खां थींदो अनलॉक। सिनेमाउनि जे अंदर डिस्टेंसिंग लाइ सीटुनि ते मास्क पातल पुतला विहारिया विया आहिनि। कच्छ जे बनीअ में दॿाण हटाइण लाइ मालधारी संगठन मैदान ते लथो। गुजराती चार्ली चैपलिन स्वर्गीय पी खीरसाणीअ जो अॼु आहे जनम ॾींहुं। अहमदाबाद ऐं गांधीनगर समेत 6 महानगर पालिकाउनि जी हदुनि में कयो वियो वधाउ। केडीसीसी बैंक जे करोड़नि जे कौभांड जे 26 आरोपियुनि खे ज़ामीन जी अर्ज़ी नामंज़ूर। विश्व योग ॾींहुं मल्हाइण लाइ घर जी टेरिस ते ॾिनी वई सूचना। आदिपुर में भरत देवशी भाई मालीअ वापार न हलंदे दुकान जे अंदर ई रस्सी ॿधी कई आत्महत्या। एजुकेशन ऑनलाइन थींदे हिकु ई महीने में थियो 65 किरोड़नि मोबाइलनि जो विकिरो। कियारा आडवाणीअ सोशल मीडिया जे ज़रिए ॾिनी पंहिंजे पप्पा खे वाधाई। थ्रोबैक फोटो में पंहिंजे पप्पा जे गोद में नज़र आई। जय झूलेलाल। मां पायल मेघाणी तव्हांखे ॿुधायां थी पहाका। पहाको नंबर 76। अख काणी कजे पर ॾिस काणी न कजे। तकलीफ़ सही बि ख़राब कम न कजे। पुट ग़रीबीअ में मजूरी करे पेट पालजांइ, पर चोरी ठगी कॾहिं न कजांइ। छो त अख काणी कजे पर ॾिस काणी न कजे। पहाको नंबर 77। अघ ऐं गब जी सुध अल्लाह खे। कंहिं शइ जी अघ या ज़ाल जे गर्भ जी कंहिंखे ख़बर न हूंदी आहे। नीलम जी ससु चवे थी, मूंखे त पोटो ई खपे, पर पक कीअं थिए? छो त अघ ऐं गब जी सुध अल्लाह खे। पहाको नंबर 78। अॻे खां अगरो। पहिरें खां वधीक सुखी हुअण। गोपालदास ख़ुशि छो न थींदो? हाणे त धंधो अॻे खां अगरो अथसि। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।